पैगाम हम तक भी पहुँचे। ईस्ट इंडिया कंपनी है, अफ्रीका तक है, पूरी दुनिया को कहाँ हाँ नहारी को यारल नहारी को झुपड़ीअ ॿाहिरां राति झांझर वॻी पेर कंहिंजा हुया केर मूंखां भॻी ऐं सोन जहिड़ी जवानी असां खां वठी वार चांदी कयई उमिरि एॾी ठगी। मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं साथी। मरणो हर कंहिं माण्हूअ खे पर ईअं न मरंदासीं साथी। का आग लॻाए वेंदासीं को ॿारण ॿारे वेंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तो, दिस इज़ बिलाल मुस्तफ़ा बुगियो। पाण अॼु मौजूदु आहियूं हैदराबाद जे थधड़ियुनि हवाउनि में सिंध म्यूज़ियम राइटर्स कैफ़े खाना बदोश, जिते 7हों अयास मेलो जारियो सारी आहे। पाण ॾिसंदासीं इल्मी अदबी सियासी समाजी वेहकूं, उन्हनि सां गॾु किताबनि जा स्टॉल, ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन सां गॾोगॾु सिंधी अदब में जिन जो कमु आहे उन्हनि सां मिलंदासीं। मुख़्तलिफ़ खाधनि जा स्टॉल हिते लॻाया विया आहिनि, उहे विज़िट कंदासीं। उन सां गॾोगॾु ॿी इम्पोर्टेंट शइ जेका असीं तव्हांखे ॾेखारींदासीं उहा आहे शेख अयाज़ जो मंज़ूम ड्रामो इन 7हें अयाज़ मेले में जेको आहे सो पेश कयो वेंदो मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में। ऐं गॾोगॾु ॿियूं खोड़ शारियूं चयूं, अचो त हलूं था, इंजॉय कयूं था। अॼु जो नौजवान आहे उनखे सिंधी अदब जे तरफ़ या शाइर आहिनि जेके शाह लतीफ़ नौटी, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, उन्हनि खे कीअं मुतवजह करणु? ख़ासि करे जेके नौजवान नस्ल आहे उनखे इहा ख़बर पवंदी त असांखे पंहिंजी धरतीअ सां मोहबत कहिड़े तरीक़े सां करणी आहे। छो त हीअ जेके वॾा शाइर थी गुज़रिया आहिनि, शाह लतीफ़ बुखारी खां वठी शेख अयाज़ ताईं, इन्हनि असांखे धरती सां मोहबत दर्श ॾिनो आहे। शेख अयाज़ असांखे सिंध जो तरानो ॾिनो आहे। उनजी परफॉर्मेंस बि ॾाढी ज़बरदस्त रही। हिते खेनि पुछंदासीं त छा चवणु चाहींदा अयाज़ जे बारे में, कुझु उन्हनि खां झूंगारे बि पुछंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। मूंखे हिते अची ॾाढी ख़ुशी थी आहे। अयाज़ मेले जो ॾिसी प्रोग्राम मूंखे बि वारो ॾिनो, मैडम मूंखे घुराईंदी, उनजी वॾी महिरबानी। ऐं खे ॿुधंदड़नि खे अलाह साईं सदा ख़ुशि रखे। असीं फ़नकार आहियूं, मोहबत जा सफ़ीर आहियूं, अव्हांजी वॾी महिरबानी। त हिन मोह जो बि इंटरव्यू वठो त अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सदा ई ख़ुशि हुजो, महिरबानी। कुझु असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाइजो तव्हां पंहिंजे ॾिने मां बसि इहो ॿुधो, दुआ करियो अलाह करे महांगाई ख़तमु थिए बसि। ऐं दौलत राम खत्री असां सां गॾु हिते मौजूदु आहे। साईं खां पुछंदासीं त अयाज़ बाबति साईं जा छा तासुरात आहिनि, उन सां गॾोगॾु अॼु जेको नौजवान आहे अयाज़ ॾांहुं कीअं मुतवजह थिए, कहिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके अॼु जे नौजवान खे अयाज़ ॾांहुं मुतवजह कनि? सभ खां पहिरियों आउं ईअं चवंदुसि त अयाज़ जेको आहे नई सिंध जो आवाज़ु आहे। ऐं हीअ जेको अयाज़ मेलो जेको लॻी रहियो हिकिड़ी सुठी रवायतपूर्ण आहे। ऐं इहा जेका रवायत जेका आहे इहा हमेशह बरक़रार रहणु घुरिजे। ऐं हिन क़िस्म जा जेके लिटरेचर फेस्टिवल जेके आहिनि या अदबी जेके मेला आहिनि उहे ज़िले सतह ते लॻणु घुरिजनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मूं महसूसु कयो आहे त अयाज़ मेले में जेको आहे नौजवान नसल तमामु घणो जेको आहे हुन में चाह वठे पियो। ऐं हीअ उहा सिंध आहे जंहिंमें असांजे नई ऐं सिंध जी जेको नौजवान आहे उनखे जेको आहे ग्रूमिंग करण जी ज़रूरत आहे। ऐं उनखे जेको अदब ॾांहुं जेको आहे राग़ब करण जी ज़रूरत आहे। ऐं नओं नसल आहे उन लाइ मुख़्तलिफ़ मौक़ा फ़राहम करण जी ज़रूरत आहे। ऐं नए नसल जी रहनुमाई करण जी ज़रूरत आहे। असांजा जेके सीनियर दोस्त आहिनि जेको ख़ासि तौर ते जेके आहिनि उन्हनि खे घुरिजे त हू जेको आहे ॿाराणे अदब जे हवाले सां जेके आहिनि उन ते बि ध्यानु ॾियनि। ऐं ॿाराणे अदब जे हवाले सां जेको आहे सिंध में जेके आहिनि मुख़्तलिफ़ रिसाला जेके शाइरी जे हवाले सां रिसाला वग़ैरह इहे बि शाया थियणु घुरिजनि। ऐं जेके अख़बारूं आहिनि उन्हनि खे जेके आहिनि ॿाराणे अदब जे हवाले सां जेके आहिनि पेज जेके शाया थियणु घुरिजनि। त मुंहिंजे ख़्याल में नओं नसल जेको आहे हिकिड़ी बहितर राह ॾांहुं
राही थींदो। तव्हां शेख अयाज़ जो कहिड़ो बुक असांजे सिंध जे नौजवान खे जेको रिकमेंड कंदा त असांजो जेको सिंध जो नौजवान आहे उहो हुनखे पढ़े? अकन नीरा फुलिया ऐं उन खां पोइ जेको आहे मूं त माना काफ़ी हुनजे नसर जे हवाले सां बि किताब पढ़िया आहिनि, किथे न बनियूं थक मुसाफ़िर, ऐं हुनजी जेका आहे पाण जेको आहे हुनजी थर सां तमामु घणी रुगबत हुई। ऐं किथे ईअं बि हिन चयो हो त मूंखे जेको आहे थरपाकर सिंध जो उहो इलाइक़ो आहे जंहिंसां मूंखे ख़ासि रुगबत आहे। सतों अयाज़ मेलो जारी सारी आहे सिंध म्यूज़ियम में, तव्हांजा छा तासुरात आहिनि अयाज़ बाबति, ऐं अॼु जो जेको नौजवान आहे उनखे तव्हां कीअं असांखे मुतवजह करणु घुरिजे अयाज़ ॾांहुं, छा चवणु चाहींदा तव्हां हिन बाबति? हा, ज़बरदस्त ही इवेंट आहे ही सिंध जो। जेकॾहिं ॾिठो वञे त ही जेका सॉफ्ट जी दुनिया आहे जिते माना हिकिड़ी अॻकथी कई थी वञे त इन सॉफ्ट जे दुनिया में हीअ हिकु सदीअ खां पोइ शाइरीअ जी सदी न हूंदी, हिकु सदीअ खां पोइ किताब जी सदी न हूंदी, ऐं उन ई पाण सदीअ में जियूं पिया जिते अयाज़ जो मेलो पिया पाण कयूं। सो ही इवेंट हिन नस्ल लाइ हिकिड़ो माना जहिड़ो जाॻंदो दस्तावेज़ चइजे, जेकॾहिं डिजिटल दस्तावेज़ त उन में को वाधाउ न थींदो। हिकिड़े पासे किताब हल पिया आहिनि, ॿिए पासे फ़िक्र पियो आहे, ऐं नौजवाननि खे घुरिजे त वधि खां वधि अयाज़ जे फ़िक्र खे पढ़नि सम्झनि। ऐं जेको हिन मेले जो जेको ॿियो रुख अचे पियो त जेको ग्लैमर वारी नौजवाननि में लहर अचे पई, सेल्फी कल्चर आहे, त नौजवाननि खे गुज़ारिश आहे त उन सेल्फी कल्चर ऐं ग्लैमर वारे ॾेख ॾेखा खां बचा थी करे अयाज़ खे पहिरियां पढ़नि, अयाज़ खे सम्झनि। सियासी नुक़्ते निगाह असां ॾिठो वञे त महांगाईअ जे दौर में माना ही इवेंट असां लाइ माना ईअं चइजे त समाजी ऑक्सीजन आहिनि, जिते माना असांजे साह खणण बि हिकिड़ो मामिलो ऐं मसइलो लॻो पिया। हीअ असांजी तव्हां लाइ हिकिड़ी समाजी ऑक्सीजन आहे। सो अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि, पर शर्त इहो आहे त जेको इवेंट कराइनि पिया या थियनि था उन्हनि में उन्हनि जो को ज़ाती मुफ़ाद न हुजणु घुरिजे, उन में इज़तमाही मुफ़ाद हुजे ऐं उन जी निज जेको मुफ़ाद हुजे त उहा अयाज़ शनासी हुजे। थैंक यू, वॾी महिरबानी। असीं हिते मौजूदु आहियूं हिकिड़े स्टॉल ते जेको बुक जो स्टॉल बि आहे, उन सां गॾोगॾु घोटिकीअ जा मशहूरु पेड़ा असां सां गॾु असांजे अदीब हिते मौजूदु आहे, हुन खां पुछंदासीं त हीअ जेके पेड़ा ख़ासि करे कीअं ठहनि था, कहिड़िनि शयुनि मां ठहनि था, ऐं उन्हनि बाबति उन्हनि जो छा ख़्यालु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा छा चवणु चाहींदा? अदा बिल्कुलु हीअ अयाज़ सतों मेलो ॾाढो ज़बरदस्त रहियो आहे, ऐं हिते असां बुक स्टॉल बि लॻायो। हुन सां गॾु गॾु मुंहिंजे भाउ जी सोच हुई त असां पेड़नि खे बि, छो जो असांजी घोटकी डिस्ट्रिक्ट जा मशहूरु पेड़ा आहिनि पूरे पाकिस्तान में, बल्कि इंटरनेशनल लेवल ते वञी रहिया आहिनि, त असां सोचो असां इनखे बि इंट्रोड्यूस हैदराबाद जे इन्हनि लोकल माण्हुनि में बि कयूं ऐं इन्हनि जी सौगात खणी अचूं। त हीअ बेसिकली खोया ऐं ड्राई फ्रूट्स वग़ैरह सां ठहंदो आहे देसी घी सां, ऐं तमामु बहितरीनु मतिलबु जेका हिकिड़ी प्योरिटी जेके चइजे उहा आहे असांजे खाधे में। असां जेके अॼुकल्ह जंक फूड या ॿिए के स्वीट्स वग़ैरह खायूं था आइस्क्रीम में, हू असांजे लाइ कंहिं फ़ाइदे जूं न आहिनि बल्कि नुक़सानु वञूं। त असां वटि इहा शइ सुठी आहे, अगरि असां थोरो बि मिठो खायूं त इहो खायूं जंहिंसां असां हेल्दी बि रही सघूं। पब्लिक अचे थी, तव्हांजो केतिरी सेल थी आहे हींअर ताईं? सर बिल्कुल पब्लिक अचे पई, डीलिंग भी थे पई, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि हिते जेका असांखे सिखण न मिले पई, डिफरेंट बिहेवियर्स जा माण्हू असां वटि अचनि पिया ऐं उन्हनि सां डीलिंग करणु, उन मूंखे इलाही एप्रिशिएट करण जे हिसाब सां हू मूंखे ठीकु आहे, जेका प्राइस मां चवां पई उहो मूंखे बग़ैर कंहिं डिस्काउंट जे चवनि पिया ओके आहे। त मतिलबु इहे शयूं बि आहिनि ऐं माण्हू इलाही ख़ुशि बि थियनि पिया। त हिकिड़ी छोकिरी थी करते बुक स्टॉल लॻाए थी, उहो बि हिन मेले में, त इहा वॾी हिकिड़ी मतिलबु असां सिंधियुनि छोकिरियुनि लाइ हिकिड़ी वॾी फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। मां तक़रीबन छोकिरियुनि खे चवणु बि चाहींदसि त मतिलबु अहिड़नि क़िस्म जी एक्टिविटीज़ में पंहिंजे पाण खे इन्वॉल्व कनि ताकी हू पंहिंजे पाण में कॉन्फिडेंट आणे सघनि ऐं पंहिंजे पाण खे मञराए सघनि अॻिते हली करे। ज़बरदस्त, थैंक यू। स्टॉलनि वटि असां मौजूदु आहियूं, तव्हां ॾिसी रहिया हूंदा ही जेके बर्गर आहिनि, हेॾां चिप्स पई आहे, फिंगर चिप्स, ही हर शइ हिते मौजूदु आहे। असां सां गॾु दोस्त बि मौजूदु आहे, हिन खां बि पुछूं था त छा चवणु चाहींदो। अयाज़ मेलो, सतों अयाज़ मेलो हिते जारियो सारी आहे, त ही हुन शइ खे कंदा ॾिसनि माण्हू जेके आहिनि हिन तरफ़ अचनि पिया, शयूं वठनि पिया, खाइनि पिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाई, क्या हाल है आपके? बस दुआएं भाई। क्या करोगे? भाई ये कहेंगे माशाल्लाह बहुत अच्छा चल रहा है काम हमारा, और मेला भी बहुत अच्छा है, VIP ऐसे होता रहे है, मज़ा आ रहा है आपको? मज़ा आ रहा है, अल्लाह का करम, मज़ा आ रहा है। एक जो अंडे का, ये जो बर्गर है अंडे वाला, कितने का है? ये 70 रुपये वैसे है, 100 का था, हमने 70 का हो गया। 70 का हो गया, तो लोग आ रहे हैं, खा रहे हैं? हाँ, आ रहे हैं। डिस्काउंट है, डिस्काउंट दे रहे हैं। हाँ देखो मेला लगा हुआ है, डिस्काउंट दे रहे हैं आप लोग। जी हाँ, 100 का था, हमने 70 का कर दिया है। हाँ, क्या
फ्रेंच फ्राइज़ जो स्टॉल हिते मौजूदु आहे। दोस्त बि असां सां गॾु आहे, ॾिसी रहिया हूंदा मुंहिंजे बैक साइड ते ई जेको आहे ठाहे रहियो आहे। अला जॾहिं असां फेस्टिवल में ईंदा आहियूं, परे खां ईंदा आहियूं त बुख बि जाम लॻंदी आहे। अॼुकल्ह माण्हू कमाइनि पेट जे करे था, त पेट खे बुख रखणु वॾी जेको आहे नाइंसाफ़ी। अस्सलाम वालेकुम भाई, क्या कहना चाहोगे? अल्लाह का शुक्र है भाई, बहुत मज़ा आ रहा है। अब तो चाहते हैं प्रोग्राम ये होते रहे, बहुत अच्छा प्रोग्राम लगाया हमारे को। राहत सादिक फ़कीर असांजे सिंध जो बाबियो फ़नकार उस्ताद सादिक फ़कीर जंहिंजा फ़र्ज़ंद आहिनि, हिते अॼु महफ़िल मौसीक़ी में जो आहे हैदराबाद जे नौजवाननि खे, हैदराबाद जे माण्हुनि खे झुमाईंदा बि, राहत खां ॿुधंदासीं बि। अस्सलाम वालेकुम राहत। वालेकुम सलाम बिलाल, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे त बि ठीकु आहिनि? सर अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह असां छा चवणु चाहींदा अयाज़ मेले बाबति ऐं ख़ासि करे मौसीक़ी बाबति? वाह वाह, ॾाढो ज़बरदस्त माहौल जुड़ियो आहे ऐं जेके बि ऑर्गेनाइज़र आहिनि उन्हनि हैदराबाद जहिड़े शहर में ॾाढो पुरसुकून ऐं ॾाढो दिलि खे वणंदड़ जेको माहौल आहे। ऐं मूंखे बि ॾाढी ख़ुशी आहे त मूंखे बि मौक़ो मिलियो आहे त हिते परफॉर्म कयां ऐं इंशाअल्लाह अयाज़ जा ई कलाम ऐं नज़र कंदासीं जहिड़ो हाल आहे। कुझु सिटरूं असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदा त वाह वाह थी वेंदी। हा ज़रूरु ज़रूरु। ऐ दिल न खाओ धोखो, अच पीयू ही परो को, ऐ दिल न खाओ धोखो, अच पीयू ही परो को, सागर विचां ॾिसे थो ही कायनात को, ऐ दिल न खाओ धोखो, दिल न खाओ धोखो। वाह वाह ज़बरदस्त। तामिन अली नौजवान फ़नकार ऐं यकीनन सिंध जे नौजवाननि जे दिलनि ते राज कंदड़ असां सां गॾु हिते 7वीं अयाज़ मेले में मौजूदु आहे। पुछंदासीं त अयाज़ बाबति उन्हनि जी छा राय आहे, अॼु अयाज़ जी जेका महफ़िल मौसीक़ी आहे, महफ़िल अयाज़ आहे, उन में छा ॻाईंदा, छा परफॉर्म कंदा ऐं मैसेज छा ॾियणु चाहींदा असांजे सिंध जे नौजवाननि खे। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हीअ तमामु सुठो प्लेटफॉर्म आहे अयाज़ मेलो, ऐं तक़रीबन 7हों अयाज़ मेलो थिए पियो। त मूं बि तक़रीबन जॾहिं खां शुरू थियो आहे तॾहिं खां हिते ईंदो रहियो, परफॉर्म कंदो रहियो। हीअ यूथ जे लाइ हिकु सुठो प्लेटफॉर्म आहे। जेके बि यूथ आहिनि जिन में जेको बि हुनर आहे, आउं इहो चवंदुसि त उहे पंहिंजो हुनर अहिड़ो मेलो जेको हैदराबाद में लॻे थो, चाहे अहिड़ा मेला सॼी सिंध में लॻनि, त जिते जेका कारकर्दगी माण्हू ॾेखारींदा उहे सभु करे सघनि। थैंक यू। शेख अयाज़ जूं फेवरेट लाइनूं तव्हांजूं जेके तव्हां ॻायूं हुजनि उहे असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदा। तोलत कींदे दिया उझाणा, छोकुन आए हो तू रात राणा, गया सिजभरी लता, सिजभरी लता, पूना है कहीं लगे थी वही, पूना है कहीं लगे थी वही, रात आई वही, पूना है कहीं माँ कमेले हमसे सादा दिल नहीं समझते सियासते ज़माना, मिलती है हर बार अपनों से बात नहीं, हर रूप मोहब्बत का
जय हाँ नहारी को यारल ही दीह बघारे वींदासी सो पेर पसारो वेठो उत डूंगर डारे वींदासी पर ईअं मरंदासी साथी आग लगाए वींदासी को बारण बारे वींदासी खटकी आयो खे